हिंगोल जा अलॻि रसूलाबाद ॻोठ जमालदीन थेबो में पुलिस कांस्टेबल वसीम अहमद थेबो मथां हथियारबंद ज़ुबैर अहमद संदसि भाउ अब्दुल करीम थेबो ऐं ॿियनि मथस लठिन ऐं कुहाड़नि सां खूनी हमिलो धकु लॻण सबबि वारसनि पारां पीसी वसीम अहमद थेबो खे बेहोशी जी हालत में रूरल हेल्थ सेंटर हिंगोल जा खणाए पहुता। तफ़सीलन मूजिब ॻोठ जमालदीन थेबो जा रवासी संदसि बिरादरी जा माण्हू जवाबदार ज़ुबैर अहमद ऐं संदसि भाउ अब्दुल करीम थेबो ऐं ॿियनि मामूली ॻाल्हि हथां मछर जी पीसी वसीम अहमद थेबो हथां हथियारनि जे कंदाखनि कुहाड़नि लठिन जो विस्कारो लाहे ॾिनो। ज़ख़्मी एहलकार साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु सुबुह आउं राणीपुर ड्यूटी ते वञी रहियो हुअसि त जवाबदारनि बिलावजा मुंहिंजे मथां खूनी हमिलो करे ॾिनो। हुन वधीक चयो त मुंहिंजी ज़ाती मिल्कियत मां घर जी घिटी छॾियल आहे। इन मां लंघण जे करे हरूभरू जवाबदारनि पंहिंजी ज़िद ऐं अना जो मसइलो बणाए मूं ते हमिलो करे मुंहिंजे घर भातियुनि खे हिरासां करे मौतमार धमकियूं ॾियणु लॻा त हिननि घिटीअ मां लंघण छॾियो ऐं हितां लॾे हलिया वञो, न त तोखे तुंहिंजे घर भातियुनि खे क़तलु कंदासीं। हुन चयो त आउं पुलिस डिपार्टमेंट में हिन वक़्तु राणीपुर थाणे ते आहियां। इन लाइ मुंहिंजी IG सिंध DIG सखर SSP खरपुर खे अपील आहे त मथे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।